दोस्तों, पाण नंढपिण खां उहो ॿुधंदा आया आहियूं त बरतानिया जी हुक्मरानी जो राज पूरी दुनिया ते हलंदो हुयो। अमेरिका जहिड़ो ताक़तवर मुल्क पिणु बरतानिया जो ग़ुलाम रही चुको आहे। पर दोस्तों, असांखे हिन मुल्क जे बारे में इहो न ॿुधायो वियो आहे त हुन जी ख़ुदि पंहिंजी तारीख़ कहिड़ी रही आहे ऐं माज़ी में हिन बरतानिया सां छा थींदो रहियो आहे। अचो त उन बाबति कुझु मालूमात ऐं ॼाण अव्हां ताईं पहुचायूं। बरतानिया जंहिंजी बादशाही जो सिज न लहंदो हो, उते 100 साल पहिरीं केल्ट क़ौम रहंदी हुई, जेका यूरोप जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां अची हिते आबाद थी हुई। हिननि जे रोज़गार जो ज़रियो घणे बाने बनी बारो करणु हो। दोस्तों, सन 43 ईस्वी में रोम जे बादशाह सीज़र क्लाइडस बरतानिया ते हमिलो करे उन ते कब्ज़ो करे वरितो ऐं अॼु जे हिन तरक़ी याफ़्ता मुल्क खे पंहिंजो ग़ुलाम बणाए छॾियो। रोमी फ़ौजनि बरतानिया जे बादशाह खे तख़्त तां लाहे क़ैद करे छॾियो, पर बरतानिया जे माण्हुनि बादशाह जी धीअ बोडिका खे पंहिंजे मुल्क जी राणी बणाए छॾियो, जंहिंजी सरबराही में हिननि रोमी फ़ौजनि ख़िलाफ़ वेड़ शुरू करे ॾिनी ऐं हिन जी अॻुवाणी में केल्ट क़ौम जी 2 लख फ़ौजनि रोमी फ़ौजनि सां ज़बरदस्त जंग विड़ी ऐं 70,000 रोमियुनि खे क़त्ल कयो। पर रोम वधीक ताक़तवर फ़ौज पंहिंजी मदद लाइ घुराई ऐं हिननि केल्ट क़ौम खे शिकस्त ॾेई छॾी। सन 61 ईस्वी में लॻंदड़ इन जंग में राणी बोडिका खे ख़ानदान समेत गिरफ़्तार कयो वियो ऐं खेनि बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। ईअं रोमी फ़ौज हिकु ताक़तवर क़ुवत थी साम्हूं आई। पर दोस्तों, जंहिंखे उरूज आहे उनखे ज़वाल बि आहे। वांगुरु 5वीं सदी जी शुरूआत में रोम ख़ुदि कमज़ोर थियणु लॻो। हिननि खे पंहिंजो इक़्तिदार लुॾंदो महसूसु थियो त रोम जे बादशाह होनोरियस काबिज़ ब्रितानिया मां पंहिंजी फ़ौज वापसि घुराई ऐं हिननि खे पंहिंजे हाल ते छॾे ॾिनो। बरतानिया ते रोमन सल्तनत जो 367 साल क़ाइमु रहंदड़ इक़्तिदार 410 ईस्वी में ख़तमु थी वियो। रोमी फ़ौजनि जे हितां निकिरी वञण खां पोइ ब्रितानिया जो ही ख़ितो गैर महफ़ूज़ थी वियो, छाकाणि त हिननि जे पाड़ेसरनि स्कॉटलैंड वारनि पिक्ट्स हिननि ते हमला करणु शुरू ॾिना, जंहिंजे करे हिननि जी ज़िंदगी तमामु घणी ॾुखी थी पई। केल्ट क़ौम जॾहिं पंहिंजे पाड़ेसरनि स्कॉटलैंड जे वासियुनि पिक्ट सां पुॼी न सघिया त मजबूरनि हिननि स्कैंडिनेविया यानी डेनमार्क, नॉर्वे, स्वीडन ते मुश्तमिल उत्तर यूरोप तरफ़ वाक़िए मुल्कनि खे पंहिंजी मदद लाइ घुरायो ऐं खेनि पंहिंजी तहफ़ुज़ लाइ मुक़ररु कयो। उन्हनि वेड़ा क़बीलनि में जेके हिते अची आबाद थिया, उन्हनि में एंगल्स, सेक्सन्स ऐं ज्यूट्स नुमाया तौरु शामिल हुया। एई ॿाहिरां आयल क़बीला न सिर्फ़ु ब्रितानिया जी हिफ़ाज़त करणु लॻा, पर उन सां गॾोगॾु पंहिंजनि मिटनि माइटनि ऐं दोस्तनि खे बि हिते अची आबाद करायो ऐं इहे माण्हू वरी आहिस्ते आहिस्ते बरतानिया खे पंहिंजे कब्ज़े में आणे उनखे 7 बादशाहनि में विरहाए छॾियो। त दोस्तों, अहिड़ी तरह बरतानिया रोम जी हुक्मरानी खां पोइ वरी इन ॿाहिरां घुरायल पनाहगीर माण्हुनि जी ग़ुलामी में अची वियो। जिन खे केल्ट क़ौम पंहिंजी बचाव लाइ घुरायो हो, उहे ई हिननि ते कब्ज़ो जमाए बादशाहत करणु लॻा। न सिर्फ़ु एतिरो, पर वधीक ताक़त ऐं असर रखंदड़ क़बीले एंगल्स खे ब्रितानिया नालो न वणियो ऐं हिननि उन्हनि जो नालो तब्दील करे उन जो नालो लैंड ऑफ एंगल्स यानी एंगल्स जी धरती रखियो, जेको बाद में बदिलजी एंगल्स लैंड ऐं इंग्लैंड थी पियो। तारीख़ में दिलचस्पी रखंदड़ दोस्तों, सन 1017 ईस्वी में डेनमार्क ऐं नॉर्वे जे बादशाह कैन्यूट इंग्लैंड ते कब्ज़ो करे वरितो ऐं पंहिंजे मुल्कनि मां हज़ारे माण्हुनि खे घुराए हिते आबाद कयो ऐं हिन इंग्लैंड जो नालो तब्दील करे डेनला रखी छॾियो। मशहूरु आहे अशफाक़ चयो आहे त धोखो अहिड़ी शइ आहे जेको तव्हां कंहिंखे ॾियो था त हिकु ॾींहुं वापसि अची तव्हांखे ई मिले थो।
अहिड़ी तरह अगरि कोई कंहिं सां का हक़ तलफ़ी या नाजाइज़ी करे थो त तारीख़ उन खां उन जो बदिलो ज़रूरु वठे थी। त दोस्तो, जहिड़ी तरह स्कैंडिनेविया वारनि मुल्कनि रोमी फ़ौजनि खां पोइ हिते अची बर्तानिया ते कब्ज़ो कयो ऐं 600 साल हिते हुकूमत कंदा रहिया, पर सन 1066 ईस्वी में हज़ारें सामूंडी धाड़ेल वाइकिंग्स इंग्लैंड ते चढ़ाई करे आया ऐं ई हितां जी हुकूमत खे ॾहण में तमामु ख़तरनाक साबित थिया। डेनिश बादशाह हिराल्ड गॉडविनसन उन्हनि हमलनि खे रोकण लाइ सिर ऐं जान जी बाज़ी लॻाई, मगर ॿिए तरफ़ रेज़ननि जो अॻुवान नवाब विलियम हो, जंहिंजो तालुक़ रोलो ख़ानदान सां हो ऐं नारमंडी याने मौजूदा फ्रांस जो नवाब हो। तंहिं अची हितां जे बादशाह सां जंग कई ऐं खेसि विलियम बादशाह खे शिकस्त ॾिनी ऐं बादशाह जे ॿिनि भाइरनि समेत खेसि क़तल करे छॾियो ऐं इंग्लैंड तां डेनमार्क ऐं नॉर्वे वारनि जी हुकूमत ख़तमु करे छॾी। जंग ख़तमु थियण खां पोइ मैदान जंग में बादशाह हिराल्ड जी माउ गायथा विलियम दी कनकरर यानी फ़ातिह विलियम खां पंहिंजे पुट जो लाश घुरियो ऐं उन जे बदिले लाश जे वज़न बराबरि सोन ॾियण जी आश कई, पर विलियम लाश ॾियण खां इनकार कयो ऐं उनखे समुंड में उछलण जो हुकुम ॾिनो। अहिड़ी तरह दोस्तो, रोलो ख़ानदान जे इन सामूंडी धाड़ेल इंग्लैंड ते कब्ज़ो करे वरितो। हिन मुल्क में उथंदड़ बग़ावतुनि खे पिणु सख़्ती सां ऐं ज़ुल्म सां मुंहुं ॾेई चिभाड़े छॾियो ऐं हितां जी असुल क़ौम केल्ट खे ग़ुलाम बणाए छॾियो। दोस्तो, अॼु बि 10 सदियूं गुज़रण बावजूद इंग्लैंड ते नवाब विलियम जे ख़ानदान जी हुकूमत आहे। मौजूदा राणी एलिज़ाबेथ विलियम जे नस्ल मां तालुक़ रखे थी, जेका न सिर्फ़ु इंग्लैंड जी राणी आहे पर उन सां गॾु दुनिया में मौजूदु तक़रीबन 30 मुल्कनि जी अवाम हिन सां वफ़ादारी जो कसम खणे थी। दोस्तो, ही सरज़मीन ब्रितानिया याने इंग्लैंड जी निहायती अफ़सोसनाक तारीख़ आहे त उन जी असुल क़ौम हुक्मरानी न करे सघी, पर ॿाहिरि खां आयल माण्हुनि हिते हुक्मरानी कई। रोमियुनि खां वठी नवाब विलियम ताईं सभु ॿाहिरां माण्हू हुया जिन बर्तानिया ते हुकूमत कई, पर फ़ातिह विलियम उहो माण्हू हो जंहिं न सिर्फ़ु इंग्लैंड ते कब्ज़ो कयो, पर उन जे ई ख़ानदान पूरी दुनिया खे पंहिंजो महतहत बणाए रखियो। पोइ दोस्तो, उहो इलाइक़ो चाहे बरसगीर पाक हिंद जो हुजे या अॼु जो सुपर पावर अमेरिका, इहे सभु इन इंग्लैंड जा ग़ुलाम रही चुका आहिनि। त दोस्तो, तारीख़ जे हवाले सां हिकिड़ी नंढी कोशिश अवां अॻियां रखीसीं त जीअं अवां इन मां फ़ाइदो हासिलु करे सघो। त दोस्तो, ज़रूरु आगाह कजो त अवां खे ही तारीख़ जे बारे में मालूमात कीअं लॻी ऐं हिन खे पाण बि ॿुधंदा ऐं ॿियनि खे बि ॿुधाईंदा त जीअं सभु हिन मां फ़ाइदो हासिलु कनि।